फारियूं कूड़ियूं स्वारियूं असां लैंड साफ़ कयो ख़तम कयो। यामशोरो में खोसा बिरादरी पारां रईस अकबर खोसो खिलाफ लगायल इल्जामन जी तबदीद कंदे शफ़ाफ़ जांच जो मुतालबो करे छॾियो। ॻोठ सचू खोसो जे रहवासियुनि एहतजाज कंदे मौक़िफ़ अख़्तियार कयो त कुझु ॾींहं अॻु कुझु औरतुनि पारां मीडिया आॾो लगायल इल्जाम कूड़ा ऐं बेबुनियाद आहिनि, जॾहिं त रईस अकबर खोसो हिकु मोज़िज़ ऐं इज़तदार शख़्स आहे। मामलो इहो ई थियो आहे जो नंढा ॿार विड़िया पाण में, हुननि जो पीउ जेको आहे जहिड़ो ॾेर थो थिए उहो बि छॾाइण जे लाइ ऐं वरी विड़िया बि उन सां ई आहिनि, पर इंतज़ाम जहिड़ो हिननि त चयो त ॻोठाणी ॻाल्हि आहे, बसि छॾियो था ॾियूं। हिननि कुझु कोन कयो, हुननि वञी केस दाख़िल कयो। तव्हांजे मथां एफआईआर त थी वियो। जामशोरो पुलिस हाणे हुननि जा घणा आहिनि जहिड़ो सिफारती ऐं अलाए कंहिंजे बि चोरत ते हिननि सां ईअं कयो अथनि। को बि कसूर हिननि जो कोन्हे को, हुननि खे पंहिंजे इज़त जो न आहे, असांखे पंहिंजे इज़त मिठो आहे ऐं असांजे वॾे जो को ॾोह कोन्हे को, न को असांजे वॾेरो अहिड़ो आहे ई सही को हिननि इल्ज़ाम लॻायो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त बिना तस्दीक संदनि ख़िलाफ़ कूड़ियूं एफआईआरूं दाख़िल करायूं वयूं आहिनि, जॾहिं त कुझु बाअसर सियासी धुरियुनि जे दबाव ते पुलिस नाजाइज़ कार्रवाई कई आहे जेका इंसाफ़ जे तक़ाज़नि जी उबतड़ आहे। रहवासियुनि मूजिबि मामलो असल में ॿारनि जे मामूली झेड़े तां शुरू थियो, जंहिंखे हल करण लाइ रईस अकबर खोसो सुलह कराइण जी कोशिश कई, पर हिकु दुर फ़ैसिले खे क़बूल न कयो। पर इहो मामलो कुझु बि कोन्हे, इहो वॾेरे ते असांजे हिते खामखा इहो इंतज़ाम आहियूं। एतिरा धीअ घर ने उन्हनि खां किरास करे वॾेरो इहो ज़रूरु कंहिं घर वारे नड़ियूं कयो हूंदो, ज़रूरु कंहिं ॿुधो हूंदो, ज़रूरु कंहिं ॾिठो हूंदो। इहो खामखा इहो असांखे वॾेरे खे बदनाम था कनि। राह बि कोन, वॾेरो न को अचण वारो न को वञण वारो हिननि वटि। इहो एफआईआर असांजे मथां इहो कूड़ियूं थियो ने सर, असां अपील था करियूं एसपी साहब खे महिरबानी करे असां ग़रीबनि तां मिस्किन तां इहो हटायो वञे। हुननि वधीक चयो त लॻभॻि 1.5 महीने खां पोइ ओचितो प्रेस कॉन्फ्रेंस करे रईस अकबर खोसो ते बेबुनियाद इल्ज़ाम हया विया ऐं संदनि ख़िलाफ़ कूड़ियूं एफआईआरूं दाख़िल करायूं वयूं आहिनि। एहतजाज कंदड़नि एसएसपी जामशोर खां मुतालबो कयो आहे त मामले जी शफ़ाफ़ जांच कराई वञे, कूड़ियूं एफआईआरूं खे ख़तम करे खैन इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु अली मर्दान सोलंगी, अवामी मीडिया न्यूज़, जामशोरो। ख़तम कयो।